नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त एडिशनल IG कराची जो वीडियो पैगाम अवाम सहकार करे त जीअं लॉकडाउन कामयाबी सां गुज़री वञे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ये लॉकडाउन जो गवर्नमेंट अनाउंस किया है ऐं पुलिस उनके इन्फोर्स करे पई, यो यकीनन हिकिड़ो अहिड़ो ऐसन इक़दाम है गवर्नमेंट की तरफां जो माण्हुनि जी हेल्थ के मद्देनज़र रखी करे यो कयो वियो आहे। माण्हू इन शइ खे जेको आहे सो सीरियस वठनि। पुलिस कोशिशि करे थी त उनखे इन्फोर्स करे। असां चाहियूं था त इहो इन्फोर्समेंट माण्हुनि जी तरफां ऑन देयर ओन थिए, बजाए कि पुलिस इन्फोर्स बाय फोर्स करे। तो यकीनन ये कोऑर्डिनेशन जेका पब्लिक है आवाम ऐं पुलिस के विच में आहे या बहितर खां बहितर रहंदी ऐं जेको 14 ताईं लॉकडाउन आहे इहो ख़ैर ख़ैरियत सां गुज़री वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।